हीअ कहाणी हिक अहिड़ी भेण जी आहे जंहिंजे घर जूं हालतूं तमामु ख़राब हुयूं ऐं हूअ तंगीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रही हुई। ओचितो खेसि पंहिंजे भाउ जी फ़ोन कॉल आई त अदी मां ऐं मुंहिंजी घरवारी तोसां मिलण अचूं पिया। घणनि ॾींहंनि खां वठी नाहियो मिलिया, तुंहिंजी सिक लॻी आहे। इन करे सोचियो अथमि त कुझु कलाक अॼु तो वटि अची गुज़ारियूं। भेण इहो ॿुधी तमामु घणी परेशान थी वई, छाकाणि त हुन वटि घर में भाउ जी ख़िदमत करण जे लाइ कुझु बि खाइण पीअण लाइ को न हुयो। हुन जॾहिं वञी घर जी फ्रिज खोली त उते सिर्फ़ु हिकु अंब पयल हुयो। हुन उन हिक अंब जो जूस ठाहे ऐं 2 गिलास तयारु करे रखिया त जीअं भाउ ऐं भाॼाईअ खे ॾेई सघां। कुझु देरि खां पोइ भाउ पंहिंजी घरवारीअ सां गॾु पंहिंजी ससु खे बि वठी अची पहुतो। भेण वधीक परेशान थी वई त हाणे 3 माण्हूअ खे छा पेश करियां। हुन छा कयो जो रंधिणे में वञी 2 गिलासनि में अंब जो जूस भरियईं ऐं 3 गिलास में सादो पाणी भरे खणी आई। हुन सोचियो त मां भाउ खे चवंदसि त हिन में 7 अप अथई, शायदि मुंहिंजो भाउ मुंहिंजो भरम रखे। जॾहिं हुन महिमाननि खे अची जूस पेश कयो त भाउ खे पाणीअ वारो गिलास ॾींदे चयईं त मुंहिंजे भाउ खे त 7 अप ॾाढी पसंदि आहे, इन करे हिन जे लाइ इहा खणी आई आहियां। भाउ जॾहिं गिलास मां ढुक भरियो त खेसि ख़बर पइजी वई ऐं सम्झ में अची वियो त इहा 7 अप न पर सादो पाणी आहे। हू पंहिंजी भेण जी गुरबत ऐं मजबूरी सम्झी वियो ऐं ख़ामोशीअ सां गिलास रखी छॾियईं। ओचितो भाउ जी ससु चयो त पुट, मूंखे शुगर आहे, मां 7 अप थी पियां, तूं ही जूस पी वठो, ही ॾाढो मिठो आहे। 7 अप पोइ बि इन खां घटि आहे, मूंखे इहा 7 अप ॾेई छॾ। भेण ऐं भाउ ॿई घबराइजी विया त हाणे त राज़ खुली पवंदो, पर भाउ वॾी होशियारीअ सां चयो त चाची, मूं ही ओभर करे छॾी आहे, तंहिं करे मां तव्हांजे लाइ ॿियो गिलास खणी थो अचां। भाउ सिधो किचन में वियो ऐं उते हिकु गिलास हेठि उछलाए ऐं भञी छॾियईं ऐं ॿाहिरि अची चयईं त चाची, अफ़सोस, गिलास मुंहिंजे हथनि मां छॾाइजी पियो ऐं 7 अप बि किरी पई। मां हाणे ई वञा थो बाज़ार मां ॿी बोतल तव्हांजे लाइ वठी थो अचां। ससु चयसि त न पुट, छॾेसि, मां इहो जूस ई पी थी वठां। इहो एतिरो मिठो बि नाहे ऐं कॾहिं कॾहिं थोरो घणो मिठाण हुजण बि ज़रूरी आहे। ख़ैर, जॾहिं महिमाननि जी ख़ातिर तवाज़ो थी वई, कचहरी थी वई ऐं मोकिलाइण जो वक़्तु अची वियो त भाउ अलविदा चवंदे चयो त अदी, मूंखां तुंहिंजो गिलास टुटी पियो हो, उन जा पैसा रखी छॾ। हुन चुपचाप में भेण जे हथ में पैसा ॾिना त जीअं कंहिं ॿिए खे ख़बर ई न पवे। जॾहिं महिमान हलिया विया ऐं भेण पंहिंजी मुठ खोले ॾिठी त उन में 10 खां 15 हज़ार रुपया हुआ। हूअ रोई पई ऐं सम्झी वई त मुंहिंजे भाउ मुंहिंजी गुरबत जो पर्दो बि रखियो ऐं मुंहिंजी मदद बि कयईं। दोस्तो, कॾहिं बि पंहिंजी भेण जे घर वञणु थिए त ख़ाली न वेंदा करियो। थी सघे थो त हूअ वेचारी कंहिं तकलीफ़ में हुजे, पर पंहिंजी गैरत सबबु कंहिंखे ॿुधाए न सघंदी हुजे। भेणूं पीउ जे लाॾाणे खां पोइ पंहिंजे भाइरनि जे आसरे ते ई हूंदियूं आहिनि। भेणुनि जी दुआ सां ई दुनिया ऐं आख़िरत जो सुकून असांखे मिले थो।